नाज़िन सखर जी सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल वारे वाक़े ख़िलाफ़ मोरो में बि यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सरिते सहाफ़ियुनि बाहन ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ सोलंकी। जी अयाज़। जी नाज़रीन, सिंध जो दिलेर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जैसे कातलन के गिरफ़्तारी के लिए मोरो प्रेस क्लब के सहाफ़िन और यूनियन ऑफ जर्नलिस्ट मोरो यूनिट के अगवान के तरफा मोरो प्रेस क्लब के अॻियां बाहुन में कारियूं पटियूं ॿधी प्रेस क्लब ते कारो परचम चाढ़े शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातलन के गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कियो पियो वञे। याद रहे तो जान मोहम्मद महर के शहीद कियो वियो, जैसे गोलियों हणी अस्पताल पहुँचायो वियो। अस्पताल में सेहत जूं के बि सहूलतूं न हुयूं, जंहिंखां पोइ खेसि प्राइवेट सेंटर ॾांहुं मुंतकिल कियो वियो, जिते ऑपरेशन के दौरान हू पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। इन सिलसिले में चओ तो मोरो प्रेस क्लब के सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था तो उनजो छा चवणु आहे। बाग सहाफ़ियो जैसे बेदर्दी से शहीद किया वियो है, अड़े टाइम ते शहीद किया वियो है जो जश्न आज़ादी पूरे पाकिस्तान में मल्हाइण का 2-3 कलाक अग में, इन अग में असगर खंड के शहीद किया वियो। हाँ जान मोहम्मद के शहीद किया वियो, अग में अजीज़ मेमून के शहीद किया वियो। सिंध के सहाफ़िन के जेके भी गरीबन मिसकिनन जो आवाज़ ऐवानन तोड़ी पहुँचाइन था, उन्हनि के बेदर्दी से कत्ल किया पियो वञे। जो सहाफ़िन जो कत्ल है आम है, यह वही साजिश है। उन साजिश में के अड़ा हथ मुलवस आन जो सहाफ़त के कुचलना चाहिए था। जान मोहम्मद महर एक दिलेर सहाफ़ी हो जे हर मज़लूम की आवाज़ के मथे वणन ते पहुँचायो। उन आवाज़ के बंद करण लाइ उनके शहीद किया है। असी संद शहादत ते जेको है सो सुरख सलाम पेश कयूं था ऐं हुन कातल गिरफ़्तारी लाइ मुतालबो कयूं। सहाफ़ी जान मोहम्मद महर के हथियार बंदन गोलियों हणी शहीद किया है, वो अमल बर्दाश्त न कियो वेंदो। सिंध जा सहाफ़ी जेके हक़ीक़ी कलम धणी आहिनि उन्हनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे, शहीद कयो पियो वञे। मगर जेका ही हुकूमत आहे, जेके इदारा आहिनि उहे ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। असां मुतालबो था कयूं फिलफोर जान मोहम्मद महर समेत जेके भी सहाफ़ी क़त्ल थिया आहिनि उन्हनि जे कातलनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ते पहुचाए सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां फिलफोर गवर्नमेंट ऑफ सिंध गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के सहाफ़िन के तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उनजे कातिलनि खे गिरफ़्तार करे हक़ीक़ी कातिल जिन क़त्ल किया उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे ऐं सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म कई। ड्यूटी या सहाफ़त जागीरदार सरमाएदारनि खे उहा पसंदि न हुई। हू हिकु इंसान सचो सहाफ़त करे रहियो हो ऐं अवाम जो आवाज़, ग़रीब अवाम जो आवाज़, हक़ीक़ी आवाज़ अवाम ते पहुचाए रहियो। असां इन मज़म्मत था कयूं ऐं जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं सहाफ़िन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। उत्तर सिंध जिते धाड़ेल कल्चर आहे ऐं अगवाऊं फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल आहिनि, अहिड़े इलाइक़े में हुनजी सहाफ़त हिकिड़ो जेको आहे सो बहितरीन नमूनो पेश कंदो हो। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ ऐं आला अख्तियारनि खां मुतालबो कंदासीं त असां सहाफ़ियुनि खे सिर्फ़ु कागज़नि में न हक़ीक़त में असांखे तहफ़ुज़ फराहम कयो। तमाम मुज़ाहिरीन की ॻाल्हि ॿोल ॿुधी जिन चयो त सिंध जे दिलेर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के कातलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। उन सां गॾु सहाफ़ियुनि खे जेको आहे सो हक़ ॾिना वञनि। असेंबलियुनि में सहाफ़ियुनि लाइ बिल त पास कयो था वञनि, पर उन्हनि जे लाइ हक़ीक़ी मायना में के बि जोगा कदम नथा खयो वञनि। उनजो इहो ई चिटो सबूत आहे जो गुज़िरियल राति जान मोहम्मद महर के बेदर्दीअ सां शहीद कियो वियो। हिन वक़्तु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हुनजे कातलनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। जी।